मूजिब सेवण में कोट नवाब खान रिंद जी रहवासण मिस्कीन औरत फरजाना ज़ाल रज़ा मोहम्मद रिंद लग झांगारा जै पंहिंजे नंढड़नि बचड़नि सां गॾिजी एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त सेवण मुख्तियारकार ऑफिस जो सुपरवाइज़र रईस इमदाद अली रिंद ऐं मुमताज़ अली रिंद शफ़ीक रिंद रफ़ीक रिंद ऐं इरशाद रिंद जेके असांजी ज़मीन ते कब्ज़ो करण था चाहिनि, जेके असांजे पंहिंजे खातनि जी ज़मीन आहे ऐं संदन पीउ मरहूम फतह मोहम्मद रिंद पिणु उन्हनि खातनि में शाहिद आहे ऐं मथियां माण्हू हाणे मुंहिंजी ज़मीन जो खातो मटाइण था चाहिनि ऐं मुंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो करण था चाहिनि। इन ज़मीन जो केस मूं पिणु सेवण कोर्ट में दाख़िल करायो आहे, जेको केस एडिशनल कोर्ट सेवण कोर्ट में हलंदड़ आहे। वधीक मुज़ाहिरो कंदड़ मिस्कीन औरत फरजाना रिंद सहाफ़ियुनि अॻियां दाहींदे चयो त इन केस में सेवण कोर्ट सगोरी जे सॾ ते तारीख़ 6 अक्टूबर 2020 ते मां पंहिंजे मुड़ुसु रज़ा मोहम्मद रिंद गॾिजी सेवण कोर्ट में आया हुआसीं। बाद में हाज़िरी थियण बाद असां जंहिं कोर्ट मां ॿाहिरि निकितासीं त कोर्ट जे ॿाहिरां हिकु अछे रंग जी कार प्रोमो जंहिंमें चारई कारा शीशा हुआ, जंहिंमें 4 माण्हू वेठल हुआ, जिन ज़ोरी करे खंभे मुंहिंजे मुड़ुस खे अगवा करे गाॾी में खणी हलिया विया, जंहिं ते मां कोर्ट जे ॿाहिरां दाहूं कंदी रहियसि, पर कंहिं बि मुंहिंजी दाह कोन ॿुधी। वधीक मिस्कीन औरत फरजाना आला इख्तियार इदारनि चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, वज़ीर आला सिंध, IG सिंध, DIG हैदराबाद, SSP जामशोरो ऐं SP सेवण खे हथ ॿधी अपील कई आहे त अगवा थियल मुंहिंजो मुड़ुसु रज़ा मोहम्मद रिंद मूंखे उन्हनि ज़ालिमनि जे चुंबे मां आज़ादु कराए ऐं हिननि ज़ालिमनि जे कब्ज़े हेठि आयल ज़मीन मूंखे आज़ादु कराए ॾेई मूं सां इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में मां मजबूर थी पंहिंजे बचड़नि खे वठी रोड ते इंसाफ़ ख़ातिर पंहिंजो पाण साड़ींदसि। अल्लाह जे वास्ता आहे, रब जो वास्ता आहे, मुंहिंजा नंढा बच्चा था रोअनि, ॾिस दाहूं था कनि, मुंहिंजे मुड़ुस खे रज़ा मोहम्मद खे मूंखे बाज़ियाब करे ॾियो। इमदाद मुंहिंजे मुड़ुस खे मारे छॾींदो, इमदाद मुंहिंजे मुड़ुस खे मारे छॾींदो। कई दफ़ा धमकी ॾिनो